पंहिंजे भाइरनि सां गॾु आहियूं। असां ॿाहिर ऐं तव्हां पाण ॾिठो हूंदो पाणी खे वाट मिलंदी वेंदी, पाणी प्रेशर न कंदो, एतिरो पाणी कोन्हे जो असीं परेशान थियूं। ऐं तव्हांजे साम्हूं बंद जी पोज़ीशन हीअं आहे त अञा बंद जे कांबेल में हमल जो पाणी लॻो आहे ऐं इनशाला पोइ ते अञा हमल ढंढ पोइ ते अञा सुकियल आहे ऐं इनशाला ताला जीअं रस्तो मिलंदो वेंदो पाणी खे, पाणी निकिरंदो वेंदो। ऐं जीअं त RPDO आहे उहो बि तमामु घणो पाणी कढे पई हिन महिल। ऐं असां सभु इंतिज़ामिया, असां सभु हितां जा चूंडियल नुमाइंदा, असीं सभु हिते माण्हुनि सां गॾु आहियूं। हाणे बि हमल शहर जेको आहे उनखे परे पासे सां कनेक्टिविटी करे था छॾियूं। जीअं जेके नयूं आयूं जंहिंमें उन्हनि जा रस्ता ख़राबु थिया उहे असां हिकिड़ी जेका आहे सो असांजो गाई जो ॻोठु ऐं परियों पासो जेको आहे उहो नवाब साहिबु सुभाणे पंहिंजी मिशन ॾिए थो ज़ाती, जंहिंमां कमु शुरू थींदो उहो कनेक्ट करे छॾींदा परियों फरीदाबाद वारे रोड सां। प्लस हमल खे जेको हमल जो परियों पासो आहे उत्तर वारो पासो, उन पासे खां थोरी कमज़ोरी आहे, उन जे मां हाणे इंजीनियर सां ॻाल्हायो आहे, सुबुह जो मशीन अची वेंदी इनशाला उहो बि रस्तो हमल जो परियों पासो मज़बूत करे। प्लस असां रस्तो क्लियर करे ॾींदासीं जीअं त परे पासे सां फरीदाबाद वारे रोड सां हिननि जी कनेक्टिविटी थी। ऐं इनशाला ताला का बि घबराइण जी ॻाल्हि कान्हे। असां त काछेला आहियूं, असां लाइ त पाणी ख़ुदा जी हिकिड़ी नेमत आहे ऐं इनशाला ताला तव्हां ॾिसंदव, तव्हां हितां निकिरी थोरो काछे जे पासे वञो त माण्हुनि जा हर हलनि था पिया, माण्हू महिनत कनि था पिया, माण्हू ख़ुशहाल थींदा। ऐं इनशाला एतिरो पाणी कोन्हे जो असीं हरू भरू परेशान थियूं। इनशाला हीउ पाणी निकिरी वेंदो पंहिंजे रस्ते सां ऐं हिनखे रस्तो जीअं रस्तो ॾींदो वेंदो ॾियो वियो आहे ईअं ई रहियो त इनशाला ताला को नुक़सानु न थींदो। पाणी जो तव्हां चयो त दबाव कोन्हे, अगरि ख़ुदा न ख़ासिता दबाव थिए थो त ॿीहर कटण जी ज़रूरत पवंदी त छा कट ॾिना वेंदा तव्हांजे? साईं ॾिसो न, कट त यकी ॾिना अथऊं न, गेबी देरे रोड खे कट ॾेई छॾिया अथऊं, सारो खे कट ॾेई छॾिया अथऊं। हीअं रस्तो यकी कनेक्ट आहे असांजो। इनशाला ताला इहो पाणी वञी मंछुर में पवंदो ऐं इनशाला ताला दबाव थींदो ई कोन पाणी ते। असां पाण बंद जी रखवाली कयूं था पिया, बंद सां घुमूं पिया सॼो ॾींहुं। मुंहिंजो वॾो भाउ मां ॿई बंद सां आहियूं। हाणे बि नवाब साहिबु परे पासे ते बीठो आहे, ज़ीरो वारे पासे ते, हाणे मां बि ओॾे वञा थो। इनशाला ताला कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ ॻोठाणनि खे, हितां जे माण्हुनि खे, हितां जे माण्हुनि खे न ईंदी। असां हिननि जी ख़िदमत लाइ आहियूं। असां ते मथां फ़र्ज़ु आहे हिननि जी ख़िदमत करणु ऐं असांजे उन खां अलावा हीअ असांजो इलाइक़ो आहे, असांजो घरु आहे, हीअ जागीर आहे ऐं इनशाला असीं पंहिंजी जागीर जी मालिकी कंदासीं पंहिंजे माण्हुनि खे। ऐं वॾी ॻाल्हि ॾिसो न, अलाह जो शुक्र आहे जो हर शइ जी का हिकिड़ी चङाई बि हूंदी आहे, हिकिड़ी मंदाई बि हूंदी आहे। हीअ ख़ाली हुई ढंढ, पाणी पियो, पाणी झले वई। हीअ जे भरियल हुजे हा इहो पाणी पोइ नुक़सानु थिए, पर अलाह जो शुक्र आहे इनशाला हिनखे वाट मिलंदी वेंदी, हे पाणी निकिरंदो वेंदो। ॾिसो GM सिंध अदी फरियाल ऐं असांजो इरीगेशन मिनिस्टर असां सां राब्ते में आहिनि। CM साहिब सां कल्ह बि ॻाल्हि थी, अदे जी मुंहिंजी बि सुबुह ॻाल्हि थी आहे ऐं उन्हनि जो सुभाणे जेका आहे सो फेडरल गवर्नमेंट जी असेसमेंट टीम अचे थी, जंहिंमें 3 वफ़ाक़ी वज़ीर आहिनि, उहे अचनि था, असेसमेंट कंदा। जेको जेको नुक़सानु थियो आहे उहो असां सभु लिखाईंदा था वञूं। को ॻोठु ॿुॾो आहे, को कंहिं माण्हू जो घरु किरियो आहे, जेको जंहिंजो जेको नुक़सानु थियो आहे उहा नवाज़ असांजी बिलावल साहिबु इहा कई आहे त बाबा उहा असेसमेंट टीम ठाही आहे, उहा फ्लड जी टीम अचे थी सुभाणे ऐं हुन DC खे ब्रीफिंग ॾींदासीं। असां बि हूंदासीं इनशाला, जेको बि थींदो हिननि माण्हुनि जे लाइ उहो कंदासीं, हिननि ताईं पहुचाईंदासीं।